नाज़रीन, शहदादपुर मां ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। इरफान अली बागरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादपुर में मेगा टेस्टिंग सर्विस जे तरफ़ां मेगा टेस्ट सीज़न 3 जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें सरकारी ऐं निजी स्कूल जा 5 खां 8 क्लास जूं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल 800 शागिर्द ऐं शागिर्दियानियूं शामिल हुयूं। टेस्ट शहर जे मक़ामी हाल में कई वई। टेस्ट जी निगरानी शहदादपुर मेगा टेस्टिंग सर्विस जे MD सर शाहज़ेब, CCO सर उमेर, जनरल सेक्रेटरी एडवोकेट कंट्रोलर सर जहानज़ेब, सर वक़ार ऐं ॿियनि पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। टेस्ट जो मक़सदु शागिर्दनि जी सलाहियतुनि खे उजागर करणु आहे, जंहिंसां शागिर्दनि ऐं शागिर्दियानियुनि हाणे खां ई यूनिवर्सिटी लेवल जी टेस्ट जी सलाहियतुनि खां वाक़ुफ़ु थियणु आहे। मुनक़िद प्रोग्राम में शहर के तमाम मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें वकालत के शोबे सां सलाहियल सीनियर वकील तारिक महमूदानी, वकील किश्वर कुमार, वकील अब्दुल मजीद हिंगोरो, वकील आसिफ उनड़, शहर के मोअज़्ज़िज़ उस्तादन सर सुहेल लाखो, अयाज महमूद, अफजल भुट्टो, सहाफ़िन सैयद इरशाद जफ़र बुखारी, मेहदी हसन पहवर, हमीद खोसो, राणा शाहिद खलील, होप एंड सपोर्ट फाउंडेशन के सदर पीर सलीम, अंजुमन ताजरान सिंध के सदर हाजी जावेद कुरैशी, हबीबुर रहमान, अमर तसरी समेत ॿियनि पिणु वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त मुनक़िद प्रोग्राम के तालीमी फील्ड जे लाइ बहितर क़रार ॾिनो वियो।